अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां दिलेर सिंधी इन वक़्तु मौजूद आहियां नाज़माबाद में ऐं हीअ ग्रीन लाइन जी पुल अथव दोस्तों। हे साम्हूं ॻाढ़ो पिलर ॾिसो था, स्टील कंपनी वारनि जो अथव ऐं हेठां ॾिसो मोनोग्राम अजरक जो लॻल अथव दोस्तों। हे जेके बि पिलर ने हिकु छॾे ॿिए ते माना अजरक जो निशान लॻल आहे। माशाल्लाह ॾाढो ख़ूबसूरत ऐं ज़बरदस्त आहे, तव्हांखे वणंदा दोस्तों। अचो त तव्हांखे अॻिते मां पिलर ॿिया बि ॾेखारियां दोस्तों। ठीक है दोस्तों, अल्लाह हाफिज़, दुआ में याद।